अस्सलाम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे जंहिं वेबसाइट के बारे में ॿुधाईंदुसि उन जी हिन वक़्तु असांखे तमामु घणी ज़रूरत आहे। हीअ वेबसाइट काराती थींदी उन्हनि दोस्तनि जे लाइ जिन जे ॿारनि जी तालीम कोरोना वबा जे कारण डिस्टर्ब थी आहे। उम्मीद है हीअ वीडियो तव्हां लाइ तमामु घणी काराइती साबित थींदी। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, जिते तक़रीबन स्कूल्स कॉलेजिस बंद आहिनि उन ॾिस में एक बेहतरीन सिंधी वेबसाइट लॉन्च थी चुकी है जंहिंजो नालो है sindonlineschool.com। sindonlineschool.com लिखी तव्हां एंटर कंदो त तव्हांखे वेबसाइट जो कुछ हिन तरह ॾेख मिलंदो। हिते वेबसाइट एक मैसेज दी रही है त हिन सिंध ऑनलाइन स्कूल वेबसाइट वटि चंद उस्तादनि जी नंढड़ी सथ है जिन कुछ कलाकनि जा वीडियो लेक्चर ठाहे ॾिना आहिनि जेके वेबसाइट ते रखियल आहिनि। बक़ाया वीडियो हर रोज़ अपलोड कंदा रहंदासीं। असांजे सथ में जीअं ॿियनि क्लासनि ऐं सब्जेक्टनि जा उस्ताद शामिल थी विया त ॿियनि क्लासनि जा लेक्चर पिणु रखिया वेंदा। प्राइमरी क्लासनि लाइ कोशिश आहे कार्टून वसीले पढ़ायूं, जीअं कि एनिमेटर दोस्त सथ में शामिल थिया त प्राइमरी सेक्शन भी लॉन्च कंदासीं। ठीक है, तमामु ज़बरदस्त सोच है हिननि दोस्तनि जी। इनखे बंदि करियो ऐं बंदि करण खां पोइ अहिड़ो तव्हांखे इंटरफेस मिलंदो। हिते कोर्स तव्हां डायरेक्ट स्टार्ट करे सघो था ऐं हिते तव्हांखे क्लास 7, 8, 9 ऐं उन जा सब्जेक्ट्स तव्हांखे नज़र ईंदा। कोर्स ते अची करे तव्हां क्लास मां अची करे तव्हां उतां खां डायरेक्ट सब्जेक्ट भी सिलेक्ट करे सघो था। उस्ताद ते अची तव्हां उस्ताद ॾिसी सघो था। असां बाबति पढ़ी हिन वेबसाइट वारनि जे बाबति तव्हां पढ़ी सघो था। उस्ताद ते तव्हां क्लिक कयो। ठीक है, उस्ताद ते तव्हां क्लिक कयो त हिते तव्हां काफ़ी सारा उस्ताद मिलंदा जेके सिंध ऑनलाइन स्कूल जा उस्ताद आहिनि ऐं उन्हनि में काफ़ी मेहनती दोस्त भी शामिल आहिनि ऐं वॾा वॾा उस्ताद भी शामिल आहिनि। ठीक है, हिते तव्हां भी शामिल थी सघो था एज़ अ उस्ताद। उन खां अलावा हिते फेसबुक या ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब ते भी इन्हनि सां सलाह ॾिजी सघो था। उन खां अलावा हिते जीअं मिसाल तौर को लेक्चर वठां थो कंप्यूटर साइंस में अची करे माइक्रोसॉफ्ट ऑफिस ते ऐं हिते माइक्रोसॉफ्ट वर्ड जे बारे में लेक्चर्स रखियल आहिनि त आउं माइक्रोसॉफ्ट वर्ड ते ईंदुसि ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था त लेसन पहिरियों आहे जंहिंमें हुनजो तारीफ़ करायो वियो आहे MS ऑफिस जो ऐं ॾिसूं था त हिन नंढड़ी वीडियो में छा छा ॿुधायो वियो आहे। ठीक है, हिन वीडियो के जीअं प्ले कंदुसि त हीअ ॾिसो तमामु सादे नमूने सां तव्हांखे हीअ वेबसाइट जा पेज नज़र ईंदा। इनके आसानी से प्ले करे सको था। यूट्यूब की वीडियो है कि मतलब वीमो या डेली मोशन वगैरह वगैरह जी वीडियो कोने जो तव्हांखे एॾो ज़्यादा डिस्टर्ब थियणो पवे या वरी तव्हांजो टाइम ज़ाया थिए। माइक्रोसॉफ्ट हिकिड़ो कारपोरेशन आहे। ये तमामु बेहतरीन ऐं सादे नमूने सां तव्हां पंहिंजी इन वेबसाइट के इस्तेमाल करे सघो था। असां बाबति ते क्लिक करे इन दोस्तनि बाबति तव्हां ॼाणी सघो था जिन हिन वेबसाइट खे जोड़े ॾींहुं राति करे एॾी वॾी महिनत कई आहे असां लाइ ऐं बग़ैर उजूरे जे बग़ैर कंहिं मक़सदु बग़ैर उजूरे जे ऐं सिर्फ़ु सिंधी ॿोली ख़ातिर हेॾी वॾी महिनत कई आहे। जेकॾहिं तव्हां उस्ताद आहियो ऐं कंहिं बि सब्जेक्ट में महारत रखो था त पोइ तव्हां बि असांजे सथ में हिसो बणिजी सघो था। हीअ लिखियलु आहे, हिते तव्हां शामिल थी सघो था। शामिल थियण तमामु आसान आहे। हिते तव्हां पंहिंजो नालो लिखो। जीअं मूं पंहिंजो नालो लिखियो, ईमेल एड्रेस, मोबाइल नंबर ऐं उन खां पोइ उनवान जंहिंमें तव्हां शामिल थियणु चाहियो था, ग्राफिक्स डिज़ाइन ऐं वीडियो एडिटिंग ऐं उन खां पोइ सहकार क़िस्म ते अची करे ऐं पैगाम में तव्हां जेको कुझु लिखणु चाहियो लिखी सघो था। तो दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद है तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक इन वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सुवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।